वटि अल्लाह जे नाले सां जेको ॾाढो महिरबान निहायत ऐं रहम वारो आहे। हिते वेठल सभई मुअज़्ज़ज़ महिमान, उस्ताद ऐं ॿिया प्यारा शागिर्द, अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु जो असांजो टॉपिक आहे ॿुॾण ऐं तरण वारो अमल, यानी लॉ ऑफ फ्लोटेशन। ही लॉ मुंहिंजो नालो रिज़वाना आहे, मां 7वीं क्लास में पढ़ंदी आहियां। मुंहिंजो नालो आयशा आहे, मां 7वीं क्लास। मुंहिंजो नालो सूरत आहे, मां 7वीं क्लास में। ही लॉ 300 साल अॻु हिकु यूनानी साइंसदान आर्चिमेड नाले ॾिनो आहे। ही कानून कंहिं शइ जे तरण ऐं ॿुॾण वारी हालत खे बयानु करे थो। ही कानून ॿुधाए थो त जॾहिं बि असां कंहिं जिस्म खे पूरी तरह या हुनजो कुझु हिसो पाणी हेठि में ॿोड़ींदा आहियूं त उन ते अथर्स्ट यानी मथे धिकण वारी कुवत अमल कंदी आहे। हाणे हिन तजुर्बे करण लाइ असांजो घुर्बल सामान आहे 3 ख़ाली बीकर, हिकु हवा सां भरियल फूकड़ो, लूणु, हिकु स्टील जो कोको, हिकु बेज़ो ऐं चमचो। सभ खां पहिरियों असां 3 ख़ाली बीकर खणंदासीं ऐं उन्हनि में फुल पाणी भरींदासीं। सभ खां पहिरीं बीकर में असां हिकु हवा सां भरियल फूकड़ो विझंदासीं, ॿिए बीकर में असां स्टील जो कोको विझंदासीं ऐं 3 बीकर में असां हिकु बेज़ो विझंदासीं। आम तौर ते पाणीअ जी मथे धिकण वारी कुवत हवा जे हेठि छिकण वारी कुवत खां वधीक आहे, तंहिं करे तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन बीकर में फूकड़ो हवा सां भरियल फूकड़ो तरी रहियो आहे। ॿिए पासे तव्हां ॾिसी रहिया आहियो त जीअं ई असां स्टील जो कोको बीकर में विधो त उहो ॿुॾी वियो, छाकाणि त उनजे मथे धिकण वारी कुवत खां हेठि छिकण वारी कुवत वधीक आहे। साॻिए तरीक़े सां असां जीअं ई बेज़ो बीकर में विधो त उहो हेठि लही वियो, छो त उनजी मथे धिकण वारी कुवत खां हेठि छिकण वारी कुवत वधीक आहे। हाणे असां 3 बीकर यानी बेज़े वारे बीकर में 4 चमचा लूण जा विझंदासीं, उनखे चङी तरह मिलाईंदासीं। असां आम पाणीअ में लूणु उन करे विझी रहिया आहियूं छाकाणि त असांखे पाणीअ जी घाटाई वधाइणी आहे, जंहिं करे उन घाटाईअ जे करे बेज़ो तरणु लॻंदो, उन लाइ असांखे पाणीअ जी घाटाई वधाइणी आहे। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त हाणे बेज़ो तरी रहियो आहे, छाकाणि त हाणे असां पाणीअ जी घाटाई वधाए छॾी आहे, जंहिं करे बेज़ो तरणु शुरू करे छॾियो आहे। हिन तजुर्बे में असां इहो साबित कयो त जॾहिं बि असां कंहिं आम पाणीअ जी घाटाई वधाईंदासीं त उन में मौजूदु का बि शइ तरणु लॻंदी। जीअं तव्हां हिन बीकर में ॾिसी रहिया आहियो, इन में असीं आम ज़िंदगीअ जो मिसाल काठ ऐं लोह जो वठी सघूं था। साॻी माप जी पटी हिकु काठ जी बि लोह जी हिकु ई वक़्तु पाणीअ में विझंदासीं त काठ वारी पटी तरी वेंदी ऐं लोह वारी पटी ॿुॾी वेंदी। मिट्टीअ में ही रांदि रहनि था, गुलड़नि वांगुरु खूब तिड़नि था। मिट्टीअ में ही रांदि रहनि था, गुलड़नि वांगुरु खूब तिड़नि था। धरतीअ जा ही तारा आहिनि, ही ॿार असांखे प्यारा आहिनि, ही ॿार असांखे प्यारा। फोकल लेंथ ते पंहिंजो तजुर्बो पेश करण लाइ आउं 8 दर्जे मां सर वसीम मेहर जे ग्रुप मरियम मला, सदफ मला, रिदा लांगा ऐं राबिया उनड़ खे गुज़ारिश कंदसि त अचनि ऐं पंहिंजो प्रैक्टिकल परफॉर्म कनि।
Assalamu alaikum. I am Rabia Ullah. My name is Mariam Malla. I am Rita Barkat Ali. I am Sadaf Hussain. Today our topic is image by converse lens. Converse lens. Doorbal Singh. Lens. Inchi tape. Torch. Putty. Whiteboard sheet. हाणे मां तव्हांखे कॉन्वेक्स लेंस जी वैस ॿुधाईंदमि। कॉन्वेक्स लेंस कर्व थियलु हूंदो आहे, विचां थुल्हो ऐं ॿिन्ही पासनि खां सन्हो हूंदो आहे। कॉन्वेक्स लेंस मां जेके किरण गुज़रंदा आहिनि उहे कॉन्वेक्स लेंस मां गुज़री मुड़ी वेंदा आहिनि ऐं कंहिं ख़ासि पॉइंट यानी के फोकल पॉइंट ते जमा थींदा आहिनि। हिन किरणनि में हिकु अहिड़ो किरणो हूंदो आहे जेको लेंस जे ऑप्टिकल सेंटर मां गुज़रंदो आहे, जंहिंखे असां प्रिंसिपल एक्सिस चवंदा आहियूं। फोकल पॉइंट जिथे असांजी तस्वीर ठहंदी आहे ऐं लेंस, इन्हनि ॿिनि जे विचार मुफ़ासिले खे असां फोकल लेंथ चवंदा आहियूं। हाणे इन सॼे एक्सपेरिमेंट खे असां तव्हांखे करे ॾेखारींदासीं, जहिड़ो तरीक़ो रिता तव्हांखे ॿुधाईंदी। सब खां पहिरियों असां हिकु कॉन्वेक्स लेंस खणंदासीं। ऐं उन खां पोइ हिकु वाइट बोर्ड शीट खणंदासीं जंहिंखे कॉन्वेक्स लेंस जे इन तरफ़ सां रखंदासीं। उनखां पोइ असां हिकु ऑब्जेक्ट यानी टॉर्च खणंदासीं जंहिंखे लेंस जे ॿिए तरफ़ सां रखंदासीं। हाणे असां लेंस खे उन जॻह ते रखंदासीं जिते असांजी टॉर्च जी इमेज सही तरीक़े सां नज़र अची सघे। तव्हां ॾिसी रहिया आहियो मरियम जेका आहे उहा लेंस खे सही जॻह ते रखी रही आहे। अॻियां कयो पुट, अॻियां कयो वञा। तव्हां ॾिसी रहिया आहियो त ऑब्जेक्ट जी इमेज सही तरीक़े सां नज़र अची रही आहे। हाणे असां लेंथ मालूम कंदासीं, वाइट बोर्ड खां लेंस ताईं लेंथ मालूम कंदासीं इंची टेप जी मदद सां। जेका असांखे लेंथ मालूम थी आहे उहा 33 सेंटीमीटर आहे। हाणे असां लेंस खां वठी ऑब्जेक्ट ताईं लेंथ मालूम कंदासीं। वन 1.8 सेंटीमीटर असांखे लेंथ मिली वई आहे। हाणे जेका वाइट बोर्ड खां लेंस ताईं असांखे लेंथ मालूम थी ऐं लेंस खां ऑब्जेक्ट ताईं जेका असांखे लेंथ मालूम थी, ॿिन्हिनि खे पाण में डिवाइड कंदासीं। जेको आंसर ईंदो उहो असांजी लेंस जी फोकल लेंथ हूंदी।
तव्हां ॾिसी रहिया आहियो त सॼो कैलकुलेटर जी मदद सां डिवाइड करे रही आहे ॿिन्ही लेंथनि खे। जेका असांखे लेंथ जी जेका फोकल लेंथ मालूम थी आहे उहा 3.87 मालूम थी आहे। हाणे हिन एक्सपेरिमेंट मां जेको असांखे नतीजो मिलियो आहे उन जो मुशाहिदो तव्हांखे सदफ हुसैन ॿुधाईंदी। हिन तजुर्बे में असां मालूम कयोसीं त जॾहिं बि कंहिं ऑब्जेक्ट ते सिज जा किरण पवंदा आहिनि त उहे कॉन्वेक्स लेंस मां गुज़रंदा आहिनि। जॾहिं उहे कॉन्वेक्स लेंस मां गुज़रंदा आहिनि त उहे मुड़ी वेंदा आहिनि। जॾहिं उहे मुड़ी हिकु ख़ासि जॻह ते जमा थींदा आहिनि जंहिंखे असां फोकल पॉइंट चवंदा आहियूं। उन फोकल पॉइंट ते ई असांजी तस्वीर ठहंदी आहे जेका असां हिते तव्हांखे ठाहे ॾेखारीसीं। साॻी तरह सां जॾहिं बि असांजी अखि बि ईअं ई कमु कंदी आहे। जॾहिं बि असांजी अखि ते कंहिं शइ जा किरण पवंदा आहिनि रोशनीअ जा त उहे असांजे अखि जे लेंस मां गुज़रंदा आहिनि। जॾहिं उहे असांजी अखि जे लेंस मां गुज़रंदा आहिनि त उहे फोकल पॉइंट ते जमा थी वेंदा आहिनि जंहिंखे असां फोकल पॉइंट चवंदा आहियूं। उन ते ई असांखे तस्वीर नज़र ईंदी आहे जेका असां ॾिसंदा आहियूं। हर हिकु लेंस जी ॾिसण जी कुवत घटि वधि हूंदी आहे ऐं हर लेंस जी फोकल लेंथ बि घटि वधि हूंदी आहे। जेको असां तव्हांखे हिन तजुर्बे मां मालूम करे ॾेखारियोसीं। थैंक यू। जहिड़ा गुल गुलाब जा तहिड़ा मथन वेस छोटा तेड़ चंबेलिया हा हा वो हमेश पसियो सो सैयद चए ने अचन नेश लालन जे लिबेस अतण करने हुजे। चौरस जी इराज़ी मालूम करण लाइ आउं दावत ॾींदसि 7 दर्जे मां सर शौकत बुगियो जे गुरु असदुल्ला डायरी सदाकत मला ऐं करामत डायरी खे त अचनि ऐं पंहिंजो प्रैक्टिकल परफॉर्म कनि। ऐं गुज़ारिश कंदसि वेठल पंडाल में वेठल सभिनी महिमाननि ऐं शागिर्दनि खे त महिरबानी करे क्लैपिंग कनि त जीअं ॿारनि जो कॉन्फिडेंस इम्प्रूव थिए। शुरू कयां थो अलाह जे नाले सां जेको वॾो महिरबान ऐं बाज़ारो आहे। हिन पंडाल में वेठल मौजूद महिमानो शागिर्द उस्ताद अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो सदाकत आहे। मां 7वीं क्लास में पढ़ंदो आहियां। हाणे मां पंहिंजे साथियुनि खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजो तारीफ़ कराइनि। मुझे नालो करामत आहे ऐं मां 7वीं क्लास में पढ़ंदो आहियां। मुंहिंजो नालो असदुल्ला आहे ऐं मां 7वीं क्लास में पढ़ंदो आहियां। अॼु जो असांजो टॉपिक आहे कंहिं बि शइ जी स्क्वायर मालूम कराइणु। वधीक तव्हांखे मुंहिंजो दोस्त करामत ॿुधाईंदो। हिन एक्टिविटी लाइ जेके असां घुर्बल शयूं खपनि असदुल्ला स्केल ब्लैक मार्कर चौकुंडा गत्ता सीजर एंड टेप सोल्यूशन। हाणे सभ खां पहिरीं असां हिन गत्ते जी एराज़ी मालूम या एराज़ी या माप मालूम करण लाइ असां हुनखे हिन शीट ते रखंदासीं जंहिं ते इंच जा खाना ठहियल आहिनि। हाणे असां हुनजे चो तरफ़ मार्कर सां ब्लैक मार्कर सां छॾींदासीं। हाणे तव्हां ॾिसी रहिया त 1 2 ऐं 3 हिन जेके खाने हिन गते जेके खाना विलारिया आहिनि उहे 1 2 3 ऐं हिन पासे बि 1 2 3 हिन गते चईनी पासनि 3 खाना विलारिया आहिनि। हाणे हुनजी माप मालूम करण लाइ असां या त ही ॿई पाण में ज़रब कंदासीं 3 × 9। हिन जो मतिलबु इहो थियो त हिन गते जी जेका माप आहे उहा 9 सेंटीमीटर आहे। हाणे असां हुन खां वॾे गते जी माप मालूम कंदासीं। हिन गते 1 2 3 ऐं 4 खाना विलारिया आहिनि। हिन पासे बि 1 2 3 ऐं 4 खाना विलारिया आहिनि। मतिलबु त हिन गते चईनी पासे 4 खाना विलारिया आहिनि। हाणे असां हिननि जे ॿिनि पासनि खे ज़रब कंदासीं 4 × 16 त हिन मां मतिलबु उहो मालूम थियो त हिन जी जेका
जेका एराज़ी आहे 16 सेंटीमीटर आहे। हाणे असां हिन गते जी एराज़ी मालूम कंदासीं। हाणे हिन गते 1, 2 ऐं 3 खाना विलारिया आहिनि ऐं चौथे खाने जो अधु हिसो विलारियो आहे। उन करे हाणे असां हिन अधु हिसे जी माप कंदासीं। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन अधु खाने 0.5 इंच खानो विलारियो आहे। हाणे असां हिन जी वेकर मालूम कईसीं। हाणे हुन जी ड्रैग मालूम कंदासीं। हिन जी जेका ड्रैग आहे उहा 1 सेंटीमीटर आहे। हाणे असां हिन 0.5 ऐं 1 जी ज़रब कंदासीं त असांखे साॻियो ई 0.5 जवाबु मिलंदो। हाणे असां हिन 0.5 खे हिन जेके हिन 3 खाना विलारिया आहिनि उन्हनि सां ज़रब कंदासीं त असांजो जवाबु ईंदो 12। ऐं असां हिन 3 हिसा विलारिया अथसि 3 हिसा 3 की 9। त हाणे असां हुन 12 खे जॾहिं 9 सां जोड़ कंदासीं त असांजो जवाबु 21 ईंदो। उन मां थियो त हिन जी जेका हिन गते जी जेका माप आहे उहा 21 इंच आहे। महिरबानी। अंदर आए नो करे प्रिय सो पसेज, अंदर आए नो करे प्रिय सो पसेज, इन राह में ज मुशाहिदो माणनि। हाणे आउं DNA मॉडल ते पंहिंजो